वारन सां को दरवेश आद असुल खां शामिल नाहे। द्वैत वारन खां को दरवेश आद असुल खां शामिल नाहे। द्वैत वारन सां को दरवेश आद असुल खां शामिल नाहे। द्वैत वारन सां को दरवेश आद असुल खां शामिल नाहे। आद असुल खां शामिल नाहे। आद असुल खां शामिल नाहे। द्वैत सां को दरवेश द्वैत सां को दरवेश आद असुल खां शामिल नाहे। आद असुल खां शामिल नाहे। जगन्नाथ में आरती आई। जगन्नाथ में आरती आई। जगन्नाथ में आरती आई। जगन्नाथ में आरती आई। गुरु नानक समाधि लगाई। गुरु नानक समाधि लगाई। पंडितन धार्यो द्वेष पंडितन धार्यो द्वेष आद असुल खां शामिल नाहे। आद असुल खां शामिल नाहे। द्वैत सां को दरवेश द्वैत सां को दरवेश आद असुल खां शामिल नाहे। आद असुल खां शामिल नाहे। साध चोर कबीर सुञातो। साध चोर कबीर सुञातो। हिन हुन में पेर भूअ खे पातो। हिन हुन में पेर भूअ खे पातो। कूड़न तंहिंखे ॾिनो कले। कूड़न ॾिनो कलेश। आद असुल खां शामिल नाहे। आद असुल खां शामिल नाहे। द्वैत सां को दरवेश द्वैत सां को दरवेश आद असुल खां शामिल नाहे। आद असुल खां शामिल नाहे। दस्यो मुलन मंसूर खे कलमो। दस्यो मंसूर खे कलमो। चयो मंसूर मुलन जो मलमो। चयो मंसूर मुलन जो मलमो। काज़िन तंहिं ते केस कयो। काज़िन तंहिं ते केस आद असुल खां शामिल नाहे। आद असुल खां शामिल नाहे। द्वैतवादी थई दैतन वांगे। दैतवादी थई दैतन वांगे।
खे हलिया ओरांगे आशिक उनखे हलियाओरांगे नारोहणन नरेश हक जो नारोहणन नरेश जो आदि असुल खां शामिल नाहे आदि असुल खां शामिल नाहे तवारन सां दे दरवेश दई तसां को दरवेश लखां शामिल आदि असुल खां शामिल नाहे होंग पला जहलाई हक जी 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 वाट हरना कसवती नाहक जी वात हरना कसवती नाहक जी हलंदी होड़ अचे हमेशा अचे हलंदी होड़ हमेशा अचे हलंदी होड़ हमेशा अची हलंदी ओड हमेशा सहल खां शामिल नाहे आदि असुल खां शामिल नाहे द्वैत सां को दरवेश द्वैत सां को आदि असुल खां शामिल नाहे आदि असुल खां शामिल नाहे द्वैत सां को दरवेश द्वैत सां को दरवेश आदि असुल खां शामिल नाहे 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 प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं ऐं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम द्वैत भावना ॿियाईअ जी भावना इन सां कोई महापुरुष शामिल न थींदो आहे प्रेम सां चओ श्री राम दुनिया में ॿियाई हमेशह हलंदी आहे ये मॉनिटर घटि करणा आहिनि माना प्रेम सां चओ श्री राम ॿियाई उहा शइ आहे जेका हमेशह फेटारो विझंदी आहे दुख ॾींदी आहे माण्हूअ खे परेशान कंदी आहे ऐं ॿियाईअ खे छॾे वरी एकता चओ अद्वैत चओ इहो वरी आनंद वारो हूंदो आहे भले ॿ दुश्मन हुजनि पर पाण में ॿियाई मिटाए छॾीनि त दुश्मन रहंदा ई न सॼण थी पवंदा जेसिताईं मन में द्वैत आहे मन में ॿियाई आहे द्वैत जी भावना आहे अलॻि अलॻि जी भावना आहे तेसिताईं जीवन में आनंद न ईंदो प्रेम सां चओ श्री राम जेतिरो बि माण्हू वॾो थिए वीचार वारो थिए जवाबदारी उन जे मथां अचे पोइ वॾो ऑफिसर थिए घर में वॾो घर वारो थिए पीउ थिए त उनखे पोइ धीरे धीरे ॿियाई मिटाइणी पवंदी आहे नंढे ॿार खे भले ॿियाई हुजे उहो चवंदो त हीउ मुंहिंजो भाउ आहे की न आहे पर वॾो वरी सोचे सम्झे अंदर में ॿियाई भले रखे पर ॿाहिरां न रखे अंदर मां कढे त वरी पोइ दरवेश ठही वञे न पोइ त काई ॻाल्हि ई कान्हे पोइ त काई तकलीफ़ अचे ई न प्रेम सां चओ श्री राम काशीअ में हीअ ॻाल्हि मां पहिरीं बि ॿुधाई आहे पर वरी बि
हिसाब सां तव्हांखे ॿुधायां थो, प्रेम सां चओ श्री राम। काशीअ में घणेई पंडित विद्वान रहंदा हुआ। पोइ हिकिड़ो पंडित हो, उहो वरी हमेशह द्वैत जो निराकरण कंदो, माना साम्हूं रखंदो, साबित करे ॾेखारींदो, सबूत ॾींदो भई हीअ शइ ॾिस द्वैत आहे न, भई हीअ पेन आहे पर हिकु न आहे, हिन में हीअ बि आहे त हिन जी ढक बि आहे, ढक अलॻि आहे, पेन अलॻि आहे, हीअ क्लिप आहे इहा अलॻि आहे। हाणे इहा ख़बर पकी आहे, हक़ीक़त छा आहे, हीअ पेन हिकु आहे, हिन मां कुझु बि कढिबो त उहो पूरी ॻाल्हि न रहंदी, पर हिन पेन में वरी मस आहे, वरी अञा बि चओ त हिकिड़ो हीअ पकड़ण जी रबड़ आहे, वरी हीअ सम्झो हिन में खांचो आहे, वरी मस खां पोइ हिन में हिकिड़ी हीअ नंढी नलकी आहे, नलकीअ में हिकु बाल रखियलु आहे जंहिंसां घुमे थो वरी निकिरे थो। जेतिरा हिन मां पार्ट कयो, पार्ट करण खां पोइ बि उहे अलॻि न आहे, सॼीअ खे ई पेन चइबो, हिन मां ख़ाली क्लिप निकिरी वञे, रखण जे कमु न ईंदी, खणण जे हिसाब सवलो रहंदो, हिन जी सूंहं जेका आहे उहा हली वेंदी, लिखंदी सही पर जेका सूंहं वारी ॻाल्हि आहे इहा उन जी न रहंदी। हेठां हीअ सम्झो कैप निकिरी वञे त पोइ बि ख़राबु लॻंदी, माना जेका बि शइ आहे हिन में उहा कम वारी आहे, भले उहा अलॻि आहे या गॾु आहे, केतिरा बि पार्ट आहिनि, इहा हक़ीक़त आहे। त हिन सृष्टिअ में कहिड़ी शइ जेका चऊं अलॻि आहे उहा न हुजे, ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि आहे, प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। लुकमान हकीम किथां लंघे पियो, सिंध जी ॻाल्हि पिया ॿुधाइनि। लुकमान हकीम थियो आहे, पंजाब में थियो आहे या सिंध में थियो आहे, मुल्तान जे पासे आहे लुकमान जो शहर, आहे त सिंध में ई, भई बाक़ी पंजाब में कान्हे, पर उन लुकमान जे शहर में उहो जेको हकीम लुकमान पाण ॾाढो हिकमत जो हुकुम वारो हो, उनजे हुकुम सां हिकमत हलंदी हुई, माना जीअं चए हीअ गोरी ॿुधाईंदी, उनखे दवा काई बूटी हीअं साम्हूं ॿुधाईंदी, मां हिन कमु ईंदसि। त ईअं सॼो घुमे पियो, घुमंदे घुमंदे ही बरसाति जा ॾींहं हुआ, त रस्ते ते उन हिकिड़ी शइ ॾिठी, छा ॾिठी, कंहिंजो ॿुधल हुजे त ॿुधायो, न त मां त ॿुधायां ई थो। मेंह जो छेणो ॾिठईं, छा ॾिठईं, मेंह किथे छेणो लाथो हो, गोबर कयो हुअईं, गोबर त गांइ जो थींदो आहे, मेंह जो छेणो ई थींदो आहे, गोबर न चइबो आहे, पर सम्झण लाइ मेंह जो छेणो पियो हो, मेंह जो छेणो पियो, इहो ॾाढो कम जो हूंदो आहे। हिकिड़ी मिंट जी ॻाल्हि थो ॿुधायां, हरू भरू काई शइ असांखे न वणे ऐं असांजे लाइ नुक़सान वारी हुजे, ईअं बि न हूंदो आहे, फ़ाइदे वारी बि थी सघंदी आहे। हिकिड़ो कीड़ो ईअं ज़मीन ते हलियो पिए, त में ईअं लंघी ऐं किथे बीठी, त उहो कीड़ो उते बीठो हो, त उतां गाॾियूं वाॾियूं रस्ते में घणेई अचनि वञनि पयूं, त पोइ में जो भई छेणो लाथईं त सिधो वञी कीड़े जे मथां पियो, त कीड़ो त सफ़ा ॾकी वियो, कोसो कोसो गरम गरम, पर थधि पिए पई, सीउ पिए पियो, ऐं ॿी हुई त उहो ॿियो कोई जानवर खे खाइण पियो अचे, उहो ॾिसी वरी पोइ त हटी वियो, हली हले केॾा गुम थी वियो, हली ख़बर न पई, उहो बची वियो हली। त अंग्रेज़ी वारे हिकिड़े लिखियो आहे, जेॾी महिल केरु तव्हांखे कोई नफ़रत वारी ॻाल्हि सम्झ में अचे त पोइ ओॾी महिल हरू भरू तव्हां थोरी शांती बि रखंदा कयो। वेन यू शिट त शट यूअर माउथ, ओॾी महिल उहा शिट माना जेॾी महिल तव्हांखे कोन भई घृणा जी नज़र सां ॾिसे त ओॾी महिल पंहिंजो वात मिड़ई थो न चुप करे, ऐं असांखे त ईअं चुप थींदी किथे आहे। देन शट यूअर माउथ, त पंहिंजे मुंहं खे मिड़ई बंदि कयो। ख़ैर में जो छेणो न ॾिठईं, हीअ त विच में तव्हांखे ईअं ॻाल्हि ॿुधाई। छेणे लाथईं त हिकिड़ो ॾींहुं पियो हो, रस्ते में लाथईं पियो हो, ॿिए ॾींहुं ॾिठईं त रस्ते में पियो हो, टे ॾींहुं ॾिठईं त रस्ते में पियो हो। चई भॻवान
ही छेणो त पैदा कई ठीकु आहे, कमु अचे केरु खणंदो सुकी वेंदो त जलाइण जे कमु ईंदो, पर उन छेणे में बरसाति जे करे ॿ टे कीड़ा पैदा थी विया ॿिया। जे कीड़ा पैदा थी अचे ही कीड़ा वरी छेणो सुकी वियो त उहे मरी विया। जॾहिं मरी विया त हिन ॾिठई, कीड़नि खे पैदा थींदे बि ॾिठई, कीड़नि खे मरंदे बि ॾिठई, ऐं छेणे में ई ॾिठई कि उते ई पैदा थिया उते ई मरी विया। इहे कहिड़े कमु आया? इहे कहिड़े कमु आया? इहे त कम जा न आहिनि। भॻवान खे चवणु लॻो, भॻवान तो त सभु कमु शइ जेका आहे न उहा कम वारी पैदा कई, इहा बेकार शइ छो पैदा कई? इन जी कहिड़ी ज़रूरत हुई? इहा ॻाल्हि हिकिड़ी पकी आहे त भॻवानु जेका बि शइ संसार में पैदा कई आहे उहा सुख जे वास्ते दुख जे वास्ते न आहे। इहा ॻाल्हि हिकिड़ो पको निश्चय लिखी छॾियो। तव्हांखे ख़बर न आहे इन सां मतिलबु न आहे। तव्हां उन में जानकारी कंदा, ख़बर कंदा त पइजी वेंदी, अहिड़ी ॻाल्हि बि न आहे। लुकमान ॾिठो हीअ शइ कम जी न आहे। हाणे केरु जवाबु ॾिए? वॾो ॿियो कंहिंखां पुछण वारो बि कोन हो। वॾे माण्हूअ खे पुछण जी बि तकलीफ़ थिए, उहो पुछई कोन। हाणे हलंदे हलंदे 2 ॾींहं गुज़रिया, हिन जी अखियूं उथी पयूं, आई फिलू चालू थी वियो। उते शुरू खां हलंदो ई आहे न, हीअ सरव जी मौसम आहे, तपेदिक जी मौसम आहे, कुझु न कुझु फिलियूं हलंदो ई हलंदो आहे, हर साल थींदो आहे। इहा वरी डॉक्टरनि जे फ़ाइदे वारी मौसम हूंदी आहे। प्रेम सां चओ श्री राम। अखियूं उथी पियसि, दवा विधई, पाणी हकीम हो। हिकिड़े ॾींहुं 2 ॾींहं 3 ॾींहं पर वधंदो ई वियुसि। लॻुसि त अखि मुंहिंजी हाणे बचंदी कान। अखियूं त वयूं एॾियूं उथियूं आहिनि जो कुझु ॾिसी कोन थो सघां, ऐं सूर तकलीफ़ वधंदी वई आहे 3 ॾींहंनि खां। ॾाढो लाचार थी करे दवाऊं जेके ख़बर हुअसि ही हू घणेई विधई, पर फ़ाइदो कुझु बि न। जॾहिं फिकियूं तॾहिं फकियूं फ़र्क़ु कनि, जॾहिं परमात्मा जी काई परियां बि काई सणाई हुजे न भाई, ईअं त थींदो, ईअं त फकी छा कंदी? हिकिड़े ॾींहुं ईअं उदास थी वेठो, उन 2 ॾींहंनि में हिकिड़ी माई आयसि, चई लुकमान तोखे छा थियो आहे? ॿुढड़ी अम्मा हुई। चई अम्मा छा ॿुधाई तोखे, मुंहिंजियूं अखियूं उथी पयूं आहिनि, दवाऊं घणेई कयूं आहिनि पर फ़ाइदो पियो कोन्हे। चई पोइ आऊं दवा ॾियां? चई ॾे, मरता क्या न करता। माण्हू भाई लाचारीअ में त पोइ छा करे, कुझु त करिणो ई पए न। माईअ खे चई अम्मा ठीकु आहे ॾे भले। सो हिकिड़ो ॾींहुं उन माईअ हाणे दवा ॾिनई, सो आहे पातई, मिड़ई 8 आना फ़ाइदो पियो। 2 ॾींहं पातई, 3 ॾींहं ठीकु थी वियो। माई खां त पुछे अम्मा तो मूंखे कहिड़ी दवा ॾिनी जो मां हीअ ठीकु थियसि? चई हीअ फलाणी दवा न आहे। चई इहा त मां बि विधी हुई। चई न, हिन में मां हिकिड़ी शइ ॿी मिलाई हुई। छा मिलायो हुई? हा, छेणो न, छेणे में जेको जीव मरी वियो हो। मिसाल जेको बि उन छेणे में जेको जीव मरी वियो, ऐं उन जा सम्झो कुझु बि पर या सम्झो काई शइ उहा पीसे उन में पाउडर में मिलाए ऐं अखि में उन पातई। चई भॻवान तुंहिंजी सभु ॻाल्हि सही आहे, मुंहिंजी ॿुधी खोटी आहे। मूं ई न सम्झो, इन लाइ त मुंहिंजूं अखियूं थियूं। जेको बि जीवन में इहा ॻाल्हि यादि रखो, द्वैत वारी ॻाल्हि करे, ॿियाईअ वारी ॻाल्हि करे, कंहिंजी घटिताईअ वारी ॻाल्हि करे, इहा सुठी न हूंदी आहे। द्वैत वारनि सां को दरवेश आदि असुल खां शामिल न आहे, कॾहिं बि शामिल थींदो ई न आहे, छाकाणि हिन में द्वैत जी ॻाल्हि आहे ई कान। परमात्मा जी सृष्टि में सभु शइ फ़ाइदे वारी आहे। हाणे मिसाल वरी 2 टे हिन में कुझु पंहिंजे हिसाब जा आहिनि, जेतिरा ठही सघे। गुरु नानक वियो, चई सभु हिकु ई आहे, कोई फ़र्क़ु थोरी आहे। त पोइ के काबे जी ॻाल्हि खणंदा आहिनि ऐं के वरी सम्झो जगन्नाथ जी ॻाल्हि खणंदा आहिनि। जगन्नाथपुरीअ में वियो, हाणे ॻाल्हि साॻी आहे, पोइ हुते पेर रखे या हुते पेर रखे, समाधीअ वेठो, आरतीअ ते चई हल, चई आरतीअ ते हलां थो, ॿियो समाधीअ वेठो आहे, को ॿियो आरती करे ई न, हुनजो मन वरी ॿिए पासे पियो वञे। पंडितनि धारियो दिलि में द्वेष। पंडितनि चयो त हीअ त सफ़ा कोई मुस्लमान आहे,
जेको आरती भगवान जी थिए थी त उन में शामिलु थिए ई कोन थो। परमात्मा जी आरती थिए ऐं असां शामिलु न थियूं त पोइ इहा ॻाल्हि सुठी ई न आहे। त उहो शामिलु न थिए त इहा ॻाल्हि सुठी ॻाल्हि न थी। हुन सां घणेई खिटको कयनि। पोइ जेके बि जेल में बंदि कयनिसि या चकियूं हलारायनिसि या छा बि कयनिसि। हाणे जगन्नाथ खे त हथा कोन, पर गुरू नानक बिना हथनि जे जेल में चकियूं हलाए छॾियूं। उन चयो बाबा उहो परमात्मा जो ध्यानु इहो ज़रूरी आहे। परमात्मा सभु हंधि साॻियो आहे, कोई अलॻि अलॻि कान्हे। तव्हां सोचो हीअ परमात्मा ॿियो आहे, हीअ ॿियो आहे, जगन्नाथ में ॿियो आहे, रामेश्वरम में ॿियो आहे, ईअं वरी कीअं थी सघंदो आहे? रामेश्वरम में बि उहो ई साॻियो आहे ऐं जगन्नाथ में बि साॻियो आहे। ईअं त 4 धाम आहिनि, 2 वैष्णव धाम आहिनि ऐं 2 शैव धाम आहिनि। और किथे न किथे गड़बड़ थी वेंदी आहे। सम्झो जेको बद्रीनाथ धाम आहे उते हिन वक़्तु एट प्रेज़ेंट केरु आहे? बद्री नारायण भॻवानु आहे, पर आहे ॿिए कंहिंजो धाम। केरु ठगी करे खणी वञे त छा कयूं? ॿियाई कंहिं न रखी, वॾो माण्हू आहे ॿियाई रखंदो कोन्हे। जॻह आहे केर बि खणे, चई बाबा वञी तूं ई खण, ॿियो छा? शंकर भॻवानु समाधि लॻाए वञी बद्रीनाथ में चई एकांत आहे, वेही रह। मन में ख़्यालु आहे त वञी विष्णु भॻवान सां मिली अचां। आयो मिलण जे लाइ, होॾां वरी विष्णु भॻवान खे बि ख़्यालु थी पियो वञी मिलां। 2 टे दफ़ा ईअं ख़्यालु थियो न। हू आयो हेॾां, जीअं हाणे आयो आहियां त धणी त घर में आई कान। जंहिंसां मिलणु आयो आहियां मालिक आहे कोन, हेॾो पंधु ई मुंहिंजो अॼु आयो हुयो, तंहिंखां हिते ई थो वेही रहां। पाणे मोटी वरी हिते ईंदो न, मिलावट थी वेंदो। मां वियुसि ॿाहिरि, पुठियां वरी हिते हुअसि त मिलियो। हुनजो मां 2 ॾींहं रही थो, 2 ॾींहं माण्हू रही पियो, आयुसि त मिलियुमि। हू त वरी हली वियो। विष्णु भॻवानु वरी छा कयो? पोइ शंकर भॻवानु आयो त ॾिठईं हीअ त मुंहिंजी जॻह ते ई वेही रहियो आहे। मुंहिंजी जॻह ते वेही रहियो त छा कयां? चई आऊं उठी के पासे में थो वेही रहां। पासे में वरी केदारनाथ आहे, 3 किलोमीटर पते पहाड़ जो रस्तो, पंधु वञे त ऐं पंधु न वञे ईअं ई हिकु रखे त हिते ॾाको, हिते ॾाको, एतिरो ई। केदारनाथ ऐं बद्रीनाथ घणो परे कोन्हनि, पर जंहिंखे वरी इहा ॼाण हुजे न त हिकु ॾींहुं वञण में हेॾा लॻंदो, वरी हेठि लही अच, वरी पोइ हीअं मथे वञ। हीअं भई हिते ही पहाड़ आहे, हिते ही पहाड़ आहे, हीअं दूरी त घटि आहे न। हूअं त हेठि लहो वरी हीअं मथे चढ़। केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, जमुनोत्री, हीअं 4 पहाड़ आहिनि जीअं मुंहिंजी आङुरियूं ॾिसो था। पहिरीं वञिबो आहे त माण्हू लेफ्ट खां वेंदो आहे, त लेफ्ट पासे खां वञे त पहिरीं यमुनोत्री ईंदी, पोइ वरी गंगोत्री ईंदी, पोइ वरी केदारनाथ ईंदो, पोइ वरी आख़िरी में बद्रीनाथ ईंदो। ईअं ई कबो आहे। जेके कंदा आहिनि ऐं जिन खे वरी पोइ जीअं की कोई उहो गाइड मिले ओड़ी गाइड कंदो। शंकर भॻवान जे उते हुनजे धाम खे खणी वियो। हाणे हिकिड़ो शंकर भॻवान जो धाम खसिजी वियो। वरी द्वारका आहे, उहा त वहीं विष्णु भॻवान जो आहे, कृष्ण भॻवान। द्वारिकाधीश की। वरी जगन्नाथपुरी आहे, इहो बि बद्री नारायण जगन्नाथ श्री विष्णु भॻवान जो ई आहे। रामेश्वर आहे, इहो हाणे भॻवानु खणी नथो सघे। खणी वञे विष्णु भॻवान खे त कंहिंजो माल हड़प कंदे फ़र्क़ु न पए, पर किथे खणी सघंदो आहे, किथे हड़प करण वारे खे बि दम खपंदो आहे। उते पाण ई ठाहियो अथई शंकर भॻवान जी स्थापना कई, रामेश्वरम जी स्थापना राम पाण कई। हाणे उहो कीअं खणंदो? खण भाई, इहो बि खण वठि, पर न खणी न सघंदो। त जगन्नाथ में आरती आई, गुरु नानक समाधि लॻाई, पंडितनि धारियो दिलि में द्वेष, पर कोई फ़क़ीर कोई दरवेश द्वैत सां शामिलु न थींदो आहे, माना न थींदो आहे। साध चोर कबीर सुञातो, हिन हुन में प्रभुअ खे पातो, कूड़नि तंहिंखे ॾिनो कलेश। कबीर खे बि साईं माण्हुनि ॾाढो तकलीफ़ कयो। हुन गंगा जे विच में ज़ंजीरुनि सां ॿधी करे, पथर ॿधी करे हुनखे ॿोड़ियनि ते घणेई। चई कबीर इहो ठग आहे, चोरी थो करे, हीअं थो करे, फलाणो थो करे, माण्हू सही न सघंदा। जीअं साईं टेऊंराम सां द्वेष कयनि त हुन कबीर साहिबु कयनि, पर कबीर साहिब खे कंहिं ॻाल्हि जो फ़र्क़ु पियो कोन्हे। हुन चयो बाबा ठीकु आहे, जेके द्वेष कयो तव्हांखे ॼाण कान्हे, जॾहिं ॼाण पवंदी त पाण ई ॻाल्हि सभु साम्हूं थींदी न, हिन में छा आहे। मंसूर हो, उनखे वरी भॻवान जी दया अहिड़ी हुई,
वो हिकिड़ो ई अखर चवंदो ऐनल हक़। माण्हुनि चएसि तूं ईअं छो थो चईं, उते मुलनि काज़िन तूं कलमो पढ़ भई परमात्मा आहे, अल्लाह अकबर न कर तकबर। ईअं न साईं, तकबर न कर, हुन परमात्मा खे मञ त उहो भॻवान खे मञ। त हुन घणी चएसि भई कलमो पढ़ जेको थींदो आहे, जीअं थींदो हुजे, ईंदो आहे कंहिंखे? न पढ़ंदा आहिनि अल्लाह अकबर सुबुह सवेर, सुबुह ॿुधंदा न लाए लाए हिल लाए मोहम्मद पाक रसूल लाई न पढ़ंदा आहिनि, न त क़ुर शरीफ़ में लिखियल ई था। हुनखे चयईं त भाई तूं ही कलमो पढ़। चईंदा कलमो मां न पढ़ा, मुंहिंजी जेका ॻाल्हि आहे ऐनल हक़, हक़ हक़ीक़ी आहे, ऐं हक़ जी ॻाल्हि ते हलंदुमि। तव्हांजे लाइ अकबर जी ॻाल्हि हक़ ते न हलंदुमि, हक़ ते हलंदुमि। तव्हांखे जेकी ॻाल्हि सम्झ में अचे त हुनखे ॿोड़ीनि पिया, जीअं महिल हुनखे हुन में ॿोड़ीनि पिया खूह में ज़ंजीरूं विझी करे, त ओॾी महिल चए भई ठीकु आहे। वरी चए त ॿाहिरि चए त वरी साॻियो चए अल्लाह अकबर, उहो चए ऐनल हक़। चई ईअं छो तोखे जो असां ॿोड़ियूं था त पोइ ओॾी महिल चईं थो त मां बंधन में आहियां, हींअर ॿाहिरि रही त वरी पोइ हीअं थो चईं। चई बंधन में बंदो खुलासो ख़ुदा, ॿाहिरि आया त ईअं चवंदुमि। द्वैतवादी अथई दैतन वांगुरु, जेके द्वैत रखंदा आहिनि, ॿियाई रखंदा आहिनि, उहे दैतन वांगुरु आहिनि, राक्षसनि वांगुरु आहिनि। उन्हनि जे मन में काई दया न हूंदी आहे, हमेशह ॿियाई वारी ॻाल्हि कंदा आहिनि, पाण खे ई वॾो सम्झंदा आहिनि, ॿियो कुझु न। रावण बि उहा ई ॻाल्हि चवंदो हो जेको कोई ज्ञानवान महात्मा चवे, ज्ञानवान महात्मा बि उहा ई ॻाल्हि चवंदो आहे जेका रावण चयईं, पर हुनजो फ़र्क़ु एतिरो हो, थोरो फ़र्क़ु वारी ॻाल्हि हुई। कहिड़ो फ़र्क़ु हो? हू पंहिंजे अंतरात्मा खे चवंदो आहे भई मां उहो परमात्मा जो स्वरूप आहियां। रावण वरी चवंदो मां हिन शरीर खे, जेको हुन शरीर आहे इहो शरीर त हुनखे मिलियो ई हो, इन शरीर सां हुन घणेई कुझु हासिल बि कयो, देवताउनि खां वर वरितई, ब्रह्मा जी पूॼा कई। हाणे इन शरीर खे केरु हमेशह हलाए त कीअं हलंदो? इहो शरीर कोई परमात्मा जो स्वरूप कोन्हे। आदम को ख़ुदा मत कहो, आदम ख़ुदा नहीं, आदम जेको आहे पर जेको अंदरि आहे उहो आदम आहे, उहो उन खां उहो दम वारो आहे, उहो परमात्मा जो स्वरूप आहे, उहो हक़ुली हक़ आहे, उहो हक़ीक़त आहे। इहा ॻाल्हि ॾाढियूं माण्हू घटि सम्झंदा आहिनि, पर वॾा वॾा ज्ञान हलंदे हलंदे मुंझी पवंदा आहिनि, पोइ हुन पंहिंजे शरीर खे ई सभु कुझु सम्झंदा आहिनि, पर शरीर सभु कुझु न आहे। देह अनात्मा आहे, मिथ्या जड़ दुख रूप आहे देह अनात्मा। हीअ शरीर कीअं मिथ्या आहे, जड़ आहे, दुख रूप आहे, ऐं हीअ देह जेका आहे उहा आत्मा न आहे, अनात्मा आहे। हाणे इन खे केरु सम्झी सघे त भई आत्मा हीअ न आहे, आत्मा जे अंदरि कोई आहे? इहो ज्ञान सां, ज्ञान जे नेत्रनि सां माण्हू सम्झी सघंदो आहे, पर ज्ञान जा नेत्र जंहिंजा बंदि हुजनि, जंहिंखे अभिमान हुजे उनखे ज्ञान जे अखियूं न हूंदियूं आहिनि, उनजे अॻियां ऊंदाई अची वेंदी आहे। अभिमान माण्हूअ खे अंधो करे छॾींदो आहे, इन करे माण्हू वरी किरी पवंदो आहे। रावण छा चवंदो हो? एकोहम द्वितीयो नास्ति न भूतो न भविष्यति। मां ई हिकिड़ो आहियां जेको ई रावण ॾिसो था, ऐं हक़ीक़त में रावण हो बि अहिड़ो ई, अकेलो ई ओहिड़ो कोई थियो बि न आहे। द्वितीयो नास्ति, ॿियो को आहे बि कोन, न भूतो न कोई थींदो, न कोई वरी थियो बि हो उन खां अॻे रावण जहिड़ो। रावण अहिड़ो ज़बरदस्त थियो हो, ऐं 10 सिरनि वारो केरु थींदो? एॾी ताक़त वारो, एॾे बल वारो, एॾे ज्ञान वारो, एॾे शक्ति वारो केरु बि न हो, धन वारो, जंहिं सभु कुझु पंहिंजे 3 लोकनि खे वस में पंहिंजे करे रखियो पंहिंजी ताक़त सां। ईअं न कंहिंजो बलबूते ते, न पंहिंजे ई पाण, पंहिंजे बल ते। पर उहो दैतन वांगुरु हो, महापुरुष हूंदा आहिनि, उहे आशिक उनखे विया ओरांगे, उन शरीर खे देह अध्यास खे छॾे करे उहे परमात्मा ॾे हलिया। नारो हक़ जो हणनि नरेश, जेको राजा हूंदो आहे उहो ई हक़ जो नारो, राजाउनि जो राजा हुजे उहो हक़ जो नारो हणी सघे, हर कंहिंखां हक़ जो नारो न लॻी सघंदो आहे। हूंग पहलाज हलाई हक़ जी, पहलाज हक़ ते चलियो, उन राम राम जपी, हर नाग सवर जस्तो इहो न जप, पोइ वरी न हक़ ते हलियो। त ईअं होॾ आहे न, अभिमान, हठ, इहो हमेशह खां हलंदो ई अचे थो, पर जेको इन हठ खे छॾे
उहो ई वरी जीवन में अॻिते वधी सघंदो आहे। इन करे तूं बिना कंहिं इच्छा जे, बिना कंहिं कामना जे, बिना कंहिं तमन्ना जे, बिना कंहिं तमा जे तूं उहो ला तमा माना बिना इच्छा वारो थी, निष्काम थी। ला तमा माना निष्काम आहे उर्दू अखर। ला तमा, तमा माना इच्छा ऐं ला माना खां सवाइ, ऐं निष्काम हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेको निष्काम आहे, निर्माण आहे, उनखे जीवन में आनंद ईंदो आहे। ओ लाल थी लाहूती लातमा, ओ लाल थी लाहूती लातमा, ऐ नल हक चौ वातमा वातमा, नल हक चो वातमा वातमा, ओ लाल थी लाहूती लातमा, ओ लाल थी लाहूती लातमा, नल हक चौ वातमा वातमा, नल हक चो वातमा वातमा, ऐ नल हक जो नारो हाणे जाए, नल हक जो नारो हाणे जाए, शरीयत जो ना बंदो बणे जाए, शरीयत जो ना बंदो बणे जाए, बोल खे बोल तूं रूह खे न रोल तूं, बोल खे बोल तूं रूह खे न रोल तूं, ख्याल खे खोल तूं ऐं गैब में गोल तूं, ख्याल खे गोल तूं, गैब में गोल तूं, गैब में गोल तूं, गैब में गोल तूं, ओ ज़ाहिर थींदे ज़ात मां, ओ ज़ाहिर थींदे ज़ात मां, ऐं नल हक चौ वातमा वातमा, ऐं नल हक चो वातमा वातमा, ओ लाल थी लाहूती लातमा, ओ लाल थी लाहूती लातमा, ऐं नल हक चौ वातमा वातमा, नल हक चो वातमा वातमा, हक़ीक़त माण्हू चए, चइनि त ईअं तूं छो थो चई? चई मां तव्हांजे करे झूठ बोलिया? सच दे नाल प्रीत जिनांदी हरगिज़ झूठ न कहंदे जी, पहाड़ वांग हमेशा कायम लख लख चोटा सहदे जी, धर्मदास मंसूर ओसूलियां चढ़ंदे हक कहंदे हक न मुड़ंदे जी, ताना झिणका झिणका ताना ताना महणा झिणका माण कहंदे वचन कराले जी बदली, ये वही साॻिया आहे वही नहीं आए आए मतलब ध्यान हिन में खल उतारन सूली चाढ़न कहंदे वचन कराले, सचियां लोक हलो ईअं सुर सां ई था पढ़ो न भाई, हाणे जॾहिं मिलियो ई आहे त बाक़ी जा सचियां लोकानू दुख देंदे मज़हब पंथा वाले जी, सचियां लोकानू दुख देंदे पंथा वाले जी, सचियां लोकानू दुख देंदे मज़हब पंथा वाले जी, सचियां लोकानू दुख देंदे मज़हब पंथा वाले जी, सूली चढ़ावन खल उतारन देंदे ज़हर दे प्याले जी, सूली चढ़ावन खल उतारन देंदे ज़हर दे प्याले जी, महणा तिनका झिणका महणा ताना झिणका मारन कहंदे वचन कराले जी, महणा ताना झिणका मारन कहंदे
बचन करारे जी धर्मदास जी आंदे वैरी मुइया करन पुजाले जी धर्मदास मुइया दे धर्मदास जी आंदे वैरी मुइया करन पुजाले जी धर्मदास जी आंदे वैरी मुइया करन जॾहिं मरंदो पोइ पूॼा कंदा तेसि ताईं केरु पुछंदो ई कान जेको सचो माण्हू हूंदो आहे उनजो क़दुरु ओॾी महिल कोन हूंदो जीअं मरी वञे त पोइ हुनखे सभई यादि कंदा आहिनि ॿियो वरी लिखनि था सच दे नाल प्रीत जिनांदी हरगिज़ झूठ न कंदे जी सच दे नाल प्रीत जिनांदी हरगिज़ झूठ न कंदे जी पहाड़ वांग हमेशा कायम लख लख चोटां सहंदे जी पहाड़ वांगे हरदम कायम लख लख चोटा सहंदे जी पहाड़ वांग हमेशा कायम लख लख चोटां सहंदे जी पहाड़ वांगे हरदम कायम लख लख चोटा सहंदे जी अतुर मुश्क दे गाहक जहड़े भंगियां कौल की बहंदे जी अतुर मुश्क दे गाहक जहड़े भंगियां कौल की बहंदे जी धर्मदास मंसूर सूलियां कहंदे सच न मुड़ंदे जी धर्मदास मंसूर सूलियां कहंदे सच न मुड़ंदे जी प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी साखी सचे माण्हू खे माण्हू ॾुख ॾींदा आहिनि उनजी ॻाल्हि ॿुधंदा कोन आहिनि सम्झंदा कोन उनजी बेइज़ती कंदा आहिनि इज़त वठंदा आहिनि घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि पर जे जीअरो आहे तेसि ताईं उनखे पुछंदा ई कान मरंदो त पोइ जीअरे कान जुठियूं पुठियूं मुंहुं लॻाइनि मेला पर जेको वरी सच ते हले ई थो जंहिंखे सच ॻाल्हाइणो सची ॻाल्हाईंदो उहो कूड़ न ॻाल्हाईंदो सच ते ई नाल प्रीत जिनांदी हरगिज़ झूठ न कहंदे जी कॾहिं कूड़ चवंदा ई कोन उहे मज़बूत हूंदा आहिनि पहाड़ वांग हमेशह क़ाइमु लख लख चोटां सहंदे जी केरु केतिरो बि उनखे चोट करे पर उहो सहंदा आहिनि मिसाल था ॾियनि कोई भई अतर जो वापारी हुजे भंगीअ जे भरिसां वेहंदो अतर मुश्क दे गाहक जहिड़े भंगियां कोल की बहंदे जी भंगियुनि जे भरिसां कोई वेहंदो उहो भंगी खणण खे परियां ई धप ईंदी अतर जी उनखे हेर पियल आहे न तीअं जंहिंखे सच जी हेर पियल आहे जंहिंखे सच जो क़दुरु आहे जंहिंखे सच जी ॼाण आहे उहो कूड़ न चई सघंदो मिसाल आहे पको मिसाल आहे केरु चई न सघे चई भई सूलीअ ते चाढ़े त चई मरी वेंदा त मरी वेंदा धर्मदास मंसूर सूलियां चढ़ंदे सच न कहंदे सच न मुड़ंदे जी उहो सूलीअ ते चढ़ी वेंदो पर कॾहिं कूड़ चए इहा ॻाल्हि उन खां न थी सघंदी उहो हमेशह सच ते हलंदो त जीवन में इहा हिकिड़ी सही सिधी ॻाल्हि आहे उन ऐनल हक़ जो नारो हणजां शरीयत जो ना बंदो बणिजां केरु भई हिन धर्म में फासी पए मां हीअं आहियां मां हूअं आहियां इहो शरीयत जो मज़हब जो ग़ुलाम इहो माण्हू ठीकु रहे महापुरुष ने मज़हब खे छॾे मज़हब खां मुंहुं मोड़े उन आशिक़ परमात्मा जे पासे हलंदा आहिनि प्रेम सां चओ श्री राम अॻिते ॿुधाईंदा आशिक़ लाशिक़ बण मंसूरी आशिक़ लाशिक़ बण मंसूरी नारो निजात जो इहो नूरी नारो निजात जो इहो नूरी जुएद सां जाप कर इहो आलाप कर जुएद सां जाप कर इहो आलाप कर वेही विरलाप कर ऊंचो आफ़ताब कर वेही विरलाप कर ऊंचो आफ़ताब कर ऊंचो आफ़ताब कर ऊंचो आफ़ताब कर ओ ॾींहुं थी वेंदो रात मां ओ ॾींहुं थी वेंदो
थी जंहिंमें कोई शक न हुजे। आशिक लाशिक थी मंसूरी, जीअं न मंसूर पको हो त पको ई थी, कचो वरी न थी। जंहिं महिल तुंहिंजी पकी ॻाल्हि थींदी त पोइ नारो निजात जो इहो नूरी, इहो असुल नारो थिए। जोद सां जाप कर, पकी महिनत करे मज़बूतीअ सां उन परमात्मा जे नाम जो जाप कर। ईअं न चए भाई मां वेही कोन थो सघां, उथी कोन थो सघां, हली कोन थो सघां, सूर थो पए, फलाणो थो पए। जाप करिणो अथई त पोइ वरी नखरा न, बहाना माण्हूअ खे घणेई हूंदा आहिनि, पर वेही करिणो आहे त करिणो ई आहे। हिन में छा आहे? पर जंहिंजो निश्चो पको हुजे, इहो आलाप कर, वेही विरलाप कर, ऊंचो आफ़ताब कर। तुंहिंजो भाग पंहिंजो आहे न, उनखे ऊंचो कर। पोइ तुंहिंजे लाइ जेका इहा राति आहे न, इहो राति न रहंदी, सदाईं ॾींहुं ई ॾींहुं हूंदो, सदाईं मौज ई मौज हूंदी। परमात्मा सदाईं तुंहिंजे साम्हूं हूंदो, ओझल अखियुनि खां थींदो ई न। तस्याहम न प्रणश्यामी सच में न प्रणश्यति। भॻवानु चई अहिड़ो मुंहिंजो भॻत आहे, उन लाइ आऊं बि न लिखंदो आहियां, छो जो उन हिसाब ई आहे। यो मां पश्यति सर्वत्र, जेको सभिनी हंधि मूंखे ॾिसे थो। हाणे छा कयूंसि भाई? परमात्मा खे सभिनी हंधि में, आहे में, नाहे में, हर जॻह ते ॾिसे थो। हाणे लिखे किथे परमात्मा, जिते सभिनी हंधि कढी थो अचेसि। भॻवान खे जेको सभु हंधि ॾिसे थो, हाणे भॻवानु लिखे त किथे लिखे आहे? सभु हंधि ॾिसे ई थो, उनखां लिकल रही कोन थो। सर्वम च मई पश्यति, ऐं सभु कंहिं में आहे? इन परमात्मा में ई आहे। सभु भॻवान में आहिनि, भॻवानु सभिनी में आहे। हाणे अहिड़े माण्हू जेके मां बि न लिखी सघंदो आहियां, ऐं उहो बि मूंखां करे लिखंदो कोन्हे। तस्याहम न प्रणश्यामी सच में न प्रणश्यति। कंहिंजे लाइ? यो मां पश्यति सर्वत्र सर्वम च मई पश्यति, जेको सभिनी हंधि ईअं ॾिए थो। त तूं अहिड़ो पको ई आशिक़ थी न। शक वारो आशिक़ छो थो थी? बिना शक वारो आशिक़ थी। पोइ अॻिते खे पहला जहक जो हो को हलायो, पहला जहक जो हो को हलायो, हर नाकस जो वहम विञायो, हर नाकस जो वहम विञायो। मर्द मंसूर थियो, द्वैत खां दूर थियो, मर्द मंसूर थियो, द्वैत खां दूर थियो। नूर जो नूर थियो, हाज़िरां हज़ूर थियो, नूर जो नूर थियो, हाज़िरां हज़ूर थियो, हाज़िरां हज़ूर थियो, हाज़िरां हज़ूर थियो। ओ पाण थी परमात्मा, ओ पाण थी वियो